Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. कुछ जमातों का ये प्रोपेगेंडा है कि पाकिस्तान पीपल्स पार्टी को एक ऐसे पेश करने की कोशिश करे कि हमने कुछ डील की हो। मेरे कुछ पाकिस्तान पीपल्स पार्टी के दोस्तों को ऐसे लग रहा है कि शाहिद यूसुफ रज़ा गिलानी की जो कामयाबी है, जितना वो इमरान खान साहब को हज़म नहीं हुआ, वैसे वो हमारा कुछ नून लीग के दोस्तों को हज़म नहीं हुआ। इमरान खान जी कुछ लीगी अखबारनि खां यूसुफ रज़ा गिलानी वटि अपोजिशन लीडर जो उहिदो हज़म नथो थिए, रुगो पीपल्स पार्टी हुकूमत ख़िलाफ़ अपोजिशन करे रही है। ॿिया दोस्त अपोजिशन सां अपोजिशन पिया कनि, हिक ॿिए ख़िलाफ़ बयान ॾियण बदिरां हुकूमत ख़िलाफ़ गॾिजी वञूं त कामयाबी मिली सघे थी। असां झेड़नि में नथा पवणु घुरूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हर मौक़े ते आर पार वारी सियासत नाहे हलंदी, संजीदगीअ सां फ़ैसिला करणा पवंदा आहिनि। नवाज़ लीग खे वरी बि चऊं था त थधा थियो। मौलाना फज़लुर रहमान सेहतियाब थिए त साणुसि मुलाक़ात कंदासीं। उमीद त PDM सरबराह जी हैसियत सां मौलाना फज़लुर रहमान हिक पार्टी जी साइड वठण बदिरां समूरनि जमातनि खे गॾु खणी हलंदो। सेनेट ऐं ज़मीनी चूंडनि में इमरान खान कमज़ोर थी वियो हो ऐं उबती ॻणप शुरू थी वई हुई। संदसि ख़ुशकिस्मती आहे जो अहिड़े वक़्त में बेइतमादी रिथ जी मुखालफ़त कई वई। पीपल्स पार्टी हिकु भेरो ॿीहर सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो तलब थियल इजलास मुलतवी करे छॾियो। सेनेट ऐं असेंबली जा इजलास तलब थियण सबबि इजलास मुलतवी कयो वियो। पीपी तर्जुमान मूजिबि 4 अप्रैल ते सेनेट ऐं 5 अप्रैल ते क़ौमी असेंबली जा इजलास तलब थियल आहिनि, जंहिं सबबि पार्टी अॻवान CEC इजलास में शिरकत न करे सघंदा। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इस्तीफ़ाउनि सूदो ॿियनि अहम मामलनि ते फ़ैसिला करण लाइ मुनासिब फोरम CEC आहे। इजलास में सलाह मशवरनि बाद फ़ैसिला कया वेंदा। पीपल्स पार्टी वटि वक़्तु आहे। पीपल्स पार्टी वारा सेनेट में अपोजिशन लीडर चाहिनि था त मामिलो PDM अॻियां रखनि। पीपल्स पार्टी जी बेअसूली बर्दाश्त न कई वेंदी। नवाज़ लीग अॻवान राणा सनाउल्ला जी PTI ऐं PP ते तनक़ीद। राणा सनाउल्ला जस्का चूंडनि दौरान धांधली में मुलविस किरदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कंदे चयो आहे त वोट चोरनि खे सज़ा ॾिनी वञे त जीअं मुल्क में वोट जो तक़दुस बहाल थिए। पीपल्स पार्टी सेनेट चूंडनि में PDM उम्मीदवार फरहतुल्ला बाबर जी शिकस्त जो ज़िम्मेवार नवाज़ लीग खे करार ॾेई छॾियो। शाज़िया मरी चयो आहे त PDM खे अपोजिशन ख़िलाफ़ इस्तेमालु करण ते नवाज़ लीग खे वज़ाहत ॾियणी पवंदी। राणा सनाउल्ला पीपल्स पार्टी खां माफ़ी जो मुतालबो करण खां पहिरीं पंजाब में PTI सां गॾिजी सेनेट चूंडाइण ते माफ़ी वठे। नवाज़ लीग फरहतुल्ला बाबर खे बहाराइण ते माफ़ी वठे। रुगो मुंजी शुगर मिल्स जे मामले खे छो उछलियो पियो वञे? छा शहबाज शरीफ़ सूदो ॿियनि 80 शुगर मिल्स में को बि इशू नाहे? जहांगीर तरीन पंहिंजे ख़िलाफ़ केस से कावड़ में अची वियो। जहांगीर तरीन चयो आहे त संदसि ख़िलाफ़ केस ॼाणी वाणी FIA खे ॾिनो वियो। मनी लॉन्ड्रिंग जो लफ़्ज़ इस्तेमालु करे उनखे क्रिमिनल केस पढ़ायो वियो। केसिस जो खंड जा अघु वधण सां को बि वास्तो नाहे। कंपनी जे 10 साल अॻु थियल फ़ैसिलनि खे चैलेंज करण FIA जो कमु नाहे। लॻे थो रिथाबंदी तहत शयूं लीक कयूं वेंदियूं आहिनि। क़ौमी ऐं तबक़ाती जदोजहद लाइ ज़िंदगी अर्पींदड़ हारी अॻवान सहाफ़ी ऐं खावी दुर जो अॻवान कामरेड ग़ुलाम रसूल सहतो 73 वरहनि जी ॼमार में विछड़ी वियो। कामरेड ग़ुलाम रसूल सहतो दिलि, शुगर ऐं गुर्दनि जी बीमारी में मुब्तला हुजण सबबि बिस्तरे भेड़ो हो। कामरेड ग़ुलाम रसूल सहतो पंहिंजी ॼमार हारनि जे हक़नि लाइ जाखूणी ते गुज़ारी। हुन हैदराबाद खां इस्लामाबाद ताईं लॉन्ग मार्च बि कयो ऐं इस्लामाबाद में 100 ॾींहनि खां वधीक बुख हड़ताल बि कई। ऐं सिंध में तालीम खाते रमज़ानुल मुबारक दौरान स्कूल जो वक़्तु तब्दील करे छॾियो। सुबुह जी शिफ्ट में स्कूल 7:30 खां 11:30 वॻे ताईं खुलियल रहंदा। स्कूल जी ॿी शिफ्ट जो वक़्तु 12:15 खां 3:45 मुक़ररु। रमज़ानुल मुबारक में जुमे जे ॾींहुं स्कूल 7:30 खां 10:30 वॻे ताईं खोलिया वेंदा। सूबाई वज़ीर तालीम सईद गनी जी सदारत हेठि तालीम खाते जी स्टैंडिंग कमेटी जो इजलास। कोरोना सूरतहाल ऐं तालीमी सरगर्मियुनि जो जाइज़ो। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में सिंध अंदरि 8 दर्जे ताईं स्कूल 15 ॾींहनि लाइ बंदि करण जी तजवीज़ पेश कई वई। कुझु मेंबर्स तरफ़ां समूरा स्कूल्स बंदि करण जी मुखालफ़त। प्राइवेट स्कूल्स जे नुमाइंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो त मार्केट्स खुलियल आहिनि त स्कूल्स छो बंदि करियूं।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भरे कार माहिया शाहिद ख्याल हेडलाइन समाने थियूं। बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।